अगस्त 2008 में थियल आहे। जनाब तारिन प्रोपर साहब, जनाब हाजी वज़ीर अहमद आराई साहब, इज़्ज़त माब पीर सैयद नियाज़ हसन शाह जिलानी इफ्तिताह कयो। सुबुह इस्लाम मां हिन वक़्तु वॉक पियो कयां। मुंहिंजे घर जे साम्हूं ही पब्लिक पार्क आहे जंहिंमें वॉकिंग ट्रैक ठहियल आहे। पार्क त नाले में पार्क हीअं रहियो आहे ऐं जंहिंमें गटर जो पाणी ऐं उन सां गॾु शाम जो जेके ॿार आहिनि उहे रांदि कंदा आहिनि। हिनखे पार्क जे बजाए रांदि जो ग्राउंड ठाहे छॾियो आहे ऐं का बि ग्रीनरी न आहे ऐं हिन ते माण्हू मुक़ररु थियल आहिनि पर को बि ज़ाहिर न हूंदो आहे। वॾी एरिया में हिकिड़ो सुठो पार्क आहे, उन में जेकॾहिं गाह पोखियो वञे, छॿ हणी वञे ऐं वण पोखिया वञनि ऐं रांदि ग्राउंड जे बजाए हिनखे वाक़ई पार्क करे हलायो वञे। जीअं ही हिनजी अगरि तस्वीर लॻल आहे त हीउ जेको आहे उहो चिल्ड्रेन ऐं वुमेन पार्क आहे। पार्क जे भरिसां ईदगाह जे साम्हूं हिते पाड़े जो समूरो गंद उछलियो ईंदो आहे। गांव ऐं कुता गंद ते गॾु थिया आहिनि ऐं उते जहिड़ो कनि था। इहा असांजे पाड़नि जी सफ़ाई जो हाल। पार्क में लॻल नलको आहे, उनजी हालत बि पाण ॾिसो था। हीअ पार्क वारनि जी जेका गेट आहे, गेट जे भरिसां ई उनजी ऑफिस आहे जेका पिणु बंदि हूंदी आहे। हिते पार्क में जेके हिते पाड़िया माण्हू ॿाहिरि उछलनि था पिया। असांजे माण्हुनि में सिविक सेंस टके जो कोन्हे। असां रुॻो ॿियनि खे ॾोह ॾींदा आहियूं पर पाण बि अमल कोन कंदा आहियूं। ऐं हीअ हिते माण्हू कुंड में करे पेशाब कनि था पिया। हीअ ॿाहिरियों गंदो पाणी नलके जो पाणी आहे जंहिंजो वरी हितां सुराख करे हिन पार्क में लॻाए छॾींदो, जंहिंजे करे हीअ हिते ताईं गंदु रहंदो आहे। सुबुह सुबुह सां हिन पार्क में वॉक करण वारो मां सिर्फ़ु अकेलो माण्हू आहे ऐं माण्हू वॉक करे छो त हिते इन क़िस्म जो जेको माहौल ऐं रुझान ई कोन्हे। इन करे को बि माण्हू वॉक लाइ घटि थो निकिरे। पर जेके माण्हू वॉक करण लाइ निकिरनि था पिया त बजाए हिन वॉकिंग ट्रैक ते अचण जे लाइ हू रेलवे स्टेशन हलिया वञनि था पिया ऐं उते जेको प्लेटफार्म आहे उहो साफ़ु सुथिरो प्लेटफार्म आहे ऐं उन ते वॉक कनि था पिया। वाशरूम ठहियल आहिनि जेके कुर्सी लॻल आहे। जंहिंजी हालत जेका आहे असां उहा ॾिसी सघूं था पिया बंदि थियल आहे, ख़तमु थियल आहे। ऐं हीअ पार्क में जेके मेन हॉल आहिनि उहे हिते हीअ गंदे पाणी जो खूह आहे ऐं उन खूह जा जेको गेट आहे उहो हितां आहे हीअ आहे। ऐं जॾहिं तॾहिं हिन मेन हॉलनि मां पाणी रिसी करे ऐं हिन पार्क खे गंदो कंदो आहे। हीअ जेका पोसल आहे इहा इन गटर जे पाणी जी पोसल आहे जेका हितां लीकेज थींदी आहे। मां तव्हांखे ॾेखारियां त हीअ जेका हितां हिन असांजे पार्क जी हालत आहे। हीअ ॾिसो हीअ हेॾो लीकेज थियल पाणी आहे, गंदे पाणी सेवरेज जो पाणी आहे जेको हिते अचे थो पियो। ऐं हिन पंहिंजो कमु त कयो आहे घर वारनि ऐं हितां आणे करे पर हितां वरी
जेको आहे सो टुटी वियो आहे। हिन समूरो पाणी थो निकिरी करे ऐं हे पार्क खे गंदो करे थो ऐं हीउ सॼो जेको सीवरेज जो पाणी आहे पार्क में इहो हितां सिमी रस्सी ते थियो आहे।